अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल अथव। उम्मीद कयां पियो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु असीं ॻाल्हि कंदासीं ड्रामा सोप सीरियल दर्दनि जे देस जे बारे में। सिंध जो बहितरीन अदाकार ऐं सीनियर ऐं मशहूरु अदाकार मजू सतालाड़ मूंखे ख़बर पई आहे त हिन ड्रामे में इन थी चुको आहे। छा वाकई दोस्तों मजू सतालाड़ दर्दनि जे देस ड्रामे में अची वियो आहे? मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कजो। तव्हांजो दोस्तों वधीक टाइम वेस्ट न पिया कयूं, हलूं पिया पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों इन ड्रामे जो डायरेक्टर मंज़ूर दिशान चई रहियो आहे त जीअं ड्रामे जी वराए रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी त मजू सतालाड़ खे बि ड्रामे में आंदो वेंदो। ऐं काफ़ी दोस्त पहिरियां चई रहिया त मजू सतालाड़ दर्दनि जी देस ड्रामे में छो न आहे। दोस्तों उन जे करे मंज़ूर दिशान मजू सतालाड़ खे आणण जा फुल इम्कान आहिनि। जीअं ड्रामो वराए रिकॉर्डिंग शुरू कयो वेंदो त मजू सतालाड़ खे बि ड्रामे में आंदो वेंदो दर्दनि जे देस में। तमामु जल्द दर्दनि जे देस ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं मजू सतालाड़ बि तव्हांखे ड्रामे में ॾिसण में ईंदो। दोस्तों अॼोको नंढो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी